40 साल जे पावन ॾींहं जो तव्हां सभिनी सिंधियुनि खे सॼे वर्ल्ड वाइड जेके सिंधी भाउर भेनर रहो था इन ॾींहं जो सभिनी खे इंतज़ारु हूंदो आहे। उहो मन मां भाव उहो प्यारु न मुंहिंजे लाल जा ॾींहं आया ऐं बरसाति पवंदी आहे वरी उहो बूंदियूं पवंदियूं आहिनि मथे ते माना आसीस उनजी खपे बि आसीस उनजी। अॼु उहे ॾींहं अची विया आहिनि। हर साल वांगुरु हिन साल बि आखाड़ महीने में आदि जुगात खां असांजी सिंधियुनि जो इष्ट देव झूलेलाल जे 40 साल जो पावन मेलो लॻी वियो आहे। अॼु 28 जुलाई ते पावन ॾींहुं आर्तवार जो जेको 40 ॾींहं हलंदा सिक सां विर्त जा ऐं 41 ॾींहं ते मटिकियूं थींदियूं। त तव्हां सभिनी खे गॾिजी करे 40 साल जे सुहिणे मंदर जा दर्शन बि था करायूं। मंदर में कीअं था अचनि संगत कीअं प्रसाद था खाइनि छा छा थिए थो कहिड़ी संगत अचे थी अचो त तव्हां सां मिली करे इहो सभिनी खे ॾेखारियूं। 5 नंबर 40 साल जो पावन हीउ सुहिणो मंदरु जंहिंमें तव्हां धूमधाम सां अचो ऐं अची करे मथो ढके अचो। मथो ढके ईंदो झूलण सभिनी जा बेड़ा पार कंदो। संगत ईंदी वेंदी प्रसाद बि अची खाओ सिक सां। गुलनि वारा गुल खणी वेठा आहिनि संगत गुल हिन पासे अखो बि जेके अर्पण कंदा आहिनि संगत अखो वठी करे दरिया शाह ते अर्पण कंदा आहिनि। ॿाहिरि अखे जो बि अरेंजमेंट आहे जंहिंखे जीअं खपे बसि भॻवान खे रिझाइणो आहे। उनखां पोइ मंदर जी चाट पावन चाट खे प्रणाम नमस्कार आहे। वॾा संत महात्मा उन पावन दर ते ईंदा आहिनि ऐं अची करे शीस झुकाए करे नतमस्तक थी करे भॻवान जे दर ते। अच्छा ॿी अरेंजमेंट बि जाम आहे। तव्हांजी चंपल वंपल जे लाइ बि बिल्कुलु सिस्टम ठहियलु आहे। लेडीज़ लाइ अलॻि जेंट्स लाइ अलॻि बिल्कुलु ईंदा वञो। हिन पासे दोननि जे लाइ लाइन दोननि जो प्रसाद जेका लाइन सां संगत ईंदी आहे अची करे दोना वठंदी आहे। जंहिंमें ॿार हुजे नंढड़ो हुजे वॾड़ो हुजे सेवादारी बीठा आहिनि। शाम जो 5 बजे खां वठी करे लॻभॻि 8:30 9 ताईं दोना हलंदा आहिनि ऐं उनखां पोइ अंदरि मंदर में विहारे करे सभिनी खे इहो भंडारो खाराईंदा आहिनि सेवादारी पंहिंजे हथनि सां। बसि झूलण जो प्रसाद आहे। तव्हां बि अची करे खाओ। अञा अॻिते अचूं था अचो सभई। 40 साल जे मेन एंट्री तव्हां ॾिठी पर हीअं अगरि अचूं था सजावट सां सुहिणो मंदरु सॼो पियो आहे। सिक प्रेम सां सेवादारी अचनि था धूमधाम सां। ॾिसो माताऊं भेनर भाउर नंढा वॾा सभई सिक प्रेम खणी अचनि था अची करे भॻवान अॼु ॾींहं ही पावन ॾींहं सुहिणा ॾींहं सॼो साल सिकंदा आहियूं। उन ॾींहं जो इंतज़ारु अॼु ख़तमु थियो आहे। सभु सिंधी अॼु ईंदा ऐं 40 ई ॾींहं ईंदा। इहो भॻवान सां प्रॉमिस सुहिणी सुंदर गुलनि वारी गेट भॻवान जी पावन दर ते नमस्कार करे पहिरें ॾींहं ते सुबुह जो लॻभॻि 11 साढी 11 बजे अखंड जोत जी पूजा थींदी आहे। पूजा में सभु ब्राह्मण ईंदा आहिनि ऐं उनखां पोइ जोत जीअं मंदर में रखी करे मेन पावन स्थान ते राधा स्वामी जंहिंखे श्रद्धा सां विर्त रखिणो हुजे कचो पको असांजे परम गुरू महाराज स्वामी लाइन सां वेंदा आहिनि ऐं सॼी संगत खे बिल्कुलु दिलि ॾेई करे उहा विधि सम्झाईंदा आहिनि त भई कीअं तव्हां 40 साल जो विर्त रखी सघो था। कचो हुजे पको हुजे मन में पावन आस्थान सां महाराज स्वामी ब्राह्मण देवता पावन मंदिर 5 नंबर में 40 साल संगत अचे थी। कुझु विर्त रखंदा आहिनि कुझु निभाईंदा आहिनि पर निभाइण वारा वधीक लाइन मथे टेकण जे लाइ माताऊं भेनर हिन पासे भाउर सिक प्रेम सां ईंदा 1 बाय 1 हेठि तकड़ बि न सुंदर सजावट भॻवान जी ॾिसी करे दिलि ठरंदी आहे। ऐं मंदर में जोत थी वरे ज्योति जा दर्शन भॻवान जे पावन मंदर चौथ खे सभु ॼणा चुमंदा आहिनि। जंहिं स्थान ते पावन इहा जोत सिंध मां असांजा वॾड़ा खणी आया जेका अॼु बि उहा पावन जोत पई थी जॻे हेठि मथे हिन जोत मां जोत ॿरंदी ईंदी सॼो जग रोशन थींदो रहंदो। पावन भॻवान जे घर ते को पल पाए कोई हथ जोड़े सिक प्रेम ऐं 40 साल जे 40 ॾींहं जी पोख जेका भॻवानु पाण हिन में दर्शन ॾींदा आहिनि अची करे सुहिणी नमूने जोत पावन जो दर्शन तव्हां करे रहिया आहियो। ऐं हीउ तेल चवंदा आहिनि हीउ पावन उहो तेल आहे जेको सिक सां तव्हां मथे ते लॻायो
गिटे ते लॻायो, हर सूर ते लॻायो, उहो सूर लही वेंदो। मथे ते लॻाईंदो, मुंहिंजो पको विश्वास सां नज़र वधी वेंदी, नज़र नूर बख़्शींदो मुंहिंजो लाल। पावन लाल जा दर्शन 14 गुल सुहिणा सुहिणा। ऐं सुबुह जो अॼु 12 बजे जेका पूॼा थी हुन में बहिराणे साहिब की पावन जोत जगी, बहिराणे साहिब जी जोत जगी रही आहे। ऐं पावन झूलेलाल पाण विराजमान आहिनि। सुंदर दरिया शाह जंहिंखे सॼी संगत खे दर्शन थियनि था। हिकु दफ़ो वरी सभई चवंदा घर वेठे ई आयो लाल, सभई चओ झूलेलाल। बसि बेड़ा पार, झूले में बि तो झूलेलाल, जंहिंखे बचड़ा बि खपनि भॻवान जे दर ते अची करे। ही पावन भॻवान पाण ठाहे ॾिना आहिनि। हिते तव्हां झूलण जे मंदर में अची झूलो झूलींदव, भॻवानु तव्हांजे घर में झूलणा ॾिसो। ॿार हुजनि वॾड़ा हुजनि, हर कोई झूलण जो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां सभिनी खे ॿुधायां, तेल त ॾिठो आहे भॻवान जे मंदर जी हीअ पावन दात, हीअ पावन दात जेका पाण झूलण जे दरिया जी दात हर रोग मिटाए, हर कष्ट निवारे। बसि पावन सिक सां अची करे भॻवान जे दर ते मथो टेको। हे ई ॾींहं आहिनि, अॼु न ईंदव त वरी कॾहिं ईंदव। सिक सां अचो, पावन जोत जा दर्शन बि पायो, 5 फेरा बि पायो। जंहिंमहिल बि अचो तव्हांजे मन में जेके कामनाऊं सभिनी जा बेड़ा पार कराए। आयो लाल सभई चओ झूलेलाल। ही उहो सुहिणो दरियाव आहे तव्हां जेको घर वेठे ॾिसी रहिया आहियो। ही अॼु त गुलनि सां तमामु सुहिणी सुंदर डेकोरेशन थियल आहे, पर 40 ॾींहं जीअं ही दरिया, हिकु ॿियो बि दरिया तव्हांखे ॾेखारियो थो वञे, थोरी देरि में ॿुधायूं था। पर ही दरिया उहो दरिया आहे जिते 40 ॾींहं विर्त रखण खां पोइ 41 ॾींहं ते जेके मटकियूं हूंदियूं आहिनि उहे सॼी संगत हिन पावन दरिया में विसर्जन कंदा आहिनि। हे उहो दरिया आहे, उन जल खे नमस्कार आहे जेको भॻवान जे दर ते थो वहे। सुहिणो उन सिंध खां आद जुगात खां लाल खे उन पावन दरिया जे रूप में हर कोई सिंधी निहारींदो आहे। जंहिं महिल बरसाति बि पवंदी आहे चवंदा आहियूं आयो लाल सभई चओ झूलेलाल। सभिनी ख़बर आहे जल जो वासी मुंहिंजो झूलण, त ही उहो पावन जल आहे। सिक सां उन जा बि दर्शन कयो। अॻिते हाणे तव्हांखे ॿी ॻाल्हि था ॿुधायूं, तव्हांखे सभिनी खे ॿुधी हूंदी त उन टाइम ते जॾहिं सिंध में मिर्ख बादशाह असां हिंदुनि जो क़त्लेआम करणु चाहियो, जणे ऐं चोटे जी लॼ रखण जे लाइ झूलण अवतार वठी आयो। उन टाइम ते सभिनी सिंधियुनि बराबरि 40 ॾींहं गॾिजी करे उन पावन दरिया शाह ते वेही करे रोज़ ज्योतियूं ॿारे बहिराणा ठाहे करे झूलण खे सॾु कयूं। बराबरि 40 ॾींहंनि खां पोइ लाल, सभिनी ॿुधी आहे ॻाल्हि, लाल मथां आकाशवाणी थी। उहो सुंदर दृश्य मूंखे त ॿुधाइण में बि मन में उहो बिल्कुलु न चवंदा आहिनि, वार बीजी वेंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं असांजे लाल जूं। आकाशवाणी थी त तव्हां चिंता न कयो, मां चेट जे महीने में चंड जे ॾींहं ते, चेट जे महीने में चंड जे ॾींहं ते रतन राय जे घर अची जनम वठंदुसि ऐं मिर्ख बादशाह खे टोटा चबाईंदुसि। ऐं बराबरि इहा आकाशवाणी मिर्ख बादशाह बि ॿुधी। चेट जे ॾींहं ते चंड जे ॾींहं ते मुंहिंजो झूलण जनम जंहिं महिल वठी आयो, उन बालक पिण में ई उन वात खोले करे अहिड़ो को उनखे नज़ारो ॾेखारियो मिर्ख बादशाह खे। मिर्ख बादशाह जा ढडर ढिला थी विया, सिंधीअ में चवंदा आहिनि ढडर ढिला थी विया। बिल्कुलु अॼु उहो दरिया तव्हांखे ॾेखारियो था असांजे 5 नंबर जे 40 साहिब ते, जेके रोज़ ईंदी आहे संगत 40 ई ॾींहं। हूअं बि 40 खां न 40 न बि हुजे, जुमे जे ॾींहं ते चंड जे ॾींहं ते नंढा बहिराणा ठाहे ॾीया ॿारे घर मां सेसा खणी ईंदा आहिनि ऐं भॻवान जे हिन दरिया शाह में अची अर्पण कंदा आहिनि। लाल जो छंडो मथे ते हणंदा आहिनि, माताऊं भेनर पलव झले करे पाण बीठियूं हूंदियूं आहिनि के ज्योतियूं ॿारींदा। ॾिसो तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो, अचो सिक सां ही पावन दरिया शाह जा तव्हांखे दर्शन करायूं। पावन दरिया जेको मां तव्हां सभिनी खे ॿुधायो, ही उहो दरियाव आहे जिते सॼी संगत अची करे ॾिसो के कीअं था ॿारनि, के नंढा बहिराणा था खणी अचनि, के ज्योतियूं था ॿारनि, के मेणबती था ॿारनि। श्रद्धा आहे, आस आहे, नंढा ॾीया ॿारे झूलण जे दर ते। ऐं सिंध में जीअं मां तव्हांखे ॻाल्हि कई भई उन उतां असांजा वॾड़ा जोत जीअं हिते खणी आया, उहो ई स्थान पीर ॻोठ जो आस्थान वांगुरु ही आस्थान ठहियलु अथव जीअं सिंध में आहे। बाक़ी
सेम वे में झूलण खे बि विराजमान थियल आहे। दरिया शाह तव्हां दरिया जे इहो ई साॻी स्थापना हिते असांजे 5 नंबर में 40 साहिब में थियल आहे। त बिल्कुलु अचो ऐं अची करे सुंदर भॻवान जे सुंदर मूर्त जा दर्शन बि कयो, मालिक खां आसीस बि वठो, ॾिया बि ॿारियो, मन जूं मुरादूं पायो। झूलण सभिनी जा बेड़ा पार कंदो। ॾिसो नंढा ॿार बि आयल आहिनि पंहिंजे वॾड़नि सां। मां वरी बि चवंदो आहियां अॼु बि नमस्कार आहे उन्हनि वॾड़नि खे जेके पंहिंजे ॿारनि खे वठी था अचो। ॿारनि खे वठी ईंदासीं असांजी पीढ़ी क़ाइमु रहंदी, असांजा ॿार उन ई मंदर में ईंदा ऐं अॻिते हली करे उहा ई जोत जगंदी रहंदी। जोत त जगंदी रहंदी, माण्हू मटबा रहबा। बसि सिक सां अचो, भॻवान खां अची आशीर्वाद वठो। हिकु दफ़ो वरी सभिनी खे 40 साहिब जे पावन मेले जूं रेडियो सिंधी तरफ़ां ऐं जेठालाल पार्टी तरफ़ां लख लख करोड़ करोड़ वाधायूं। आयो लाल सभई चओ झूलेलाल।